Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. जिन्होंने 35 साल इस मुल्क को बेदर्दी के साथ दोनों हाथों से लूटा और सिवाय लूटने के इनका कोई काम नहीं था। जमहूरियत के नाम पे इस मुल्क को तबाह बर्बाद किया न चोरों, डाकुओं, बददियानतों, बद किरदारों ने। उनका अगर होता है तो वो शोर क्यों मचाते हैं? वो डाकू हैं, वो चोर हैं, वो इस मुल्क के दुश्मन हैं। उन्होंने लूटा है इस मुल्क को, खून चूसा है इस गरीब कौम का, वाजिबुल कत्ल हैं वो लोग। मुल्क के करप्शन ज़रिए लुटींदड़ वाजिबुल क़त्ल आहिनि। एतिरो ज़ुल्म चंगेज़ खान ऐं हलाकू बि न कयो हो जेतिरो ॿिनि जमातनि पाकिस्तान सां कयो। हवाबाज़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान जी ओपोज़िशन ते तनक़ीद। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त 35 सालनि ताईं मुल्क के लुटींदड़ चोर, खोरू ऐं मुल्क दुश्मन आहिनि। उन्हनि बदकिरदार माण्हुनि जमहूरियत जे नाले ते मुल्क खे लुटियो। वफ़ाक़ी वज़ीर जे बयान ते ओपोज़िशन जमातनि जो सख़्तु रद्दअमल। पीपल्स पार्टी जे नयर बुखारी चयो त ग़ुलाम सरवर ख़ान त उन अरसे में भी पीपल्स पार्टी जो हिस्सो हो त छा हू पाण खे बि वाजिबुल क़त्ल करार ॾेई रहियो आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो त ही दहशतगर्द हुकूमत आहे। काबीना में ॿिन्ही पासनि खां माफ़ियाज़ वेठी आहे। अदालतुनि खे घुर्बल माण्हुनि खे वापसि आणणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। नवाज़ शरीफ़ खे ॾेह आणण लाइ समूरा क़ानूनी वसीला ख़तमु न वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो तर्जुमाननि जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त नवाज़ शरीफ़ जी सिहत ते सियासत नून लीग कई आहे। ओपोज़िशन जो फोकस मुल्की मफ़ादनि न पर केसिस मां छुटकारो हासिल करण ते आहे। ओपोज़िशन जी ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। इन खां अॻु वज़ीर आज़म ट्वीट बयान में चयो त माशाअल्लाह पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रस्ते ते ॿीहर वापसि अची वई। बहितरी जो कारण एक्सपोर्ट जी बहाली ऐं रिकॉर्ड परॾेही नाणे जो ज़ख़ीरो आहे। पाकिस्तान जी एक्सपोर्ट गुज़िरियल साल जी भेट में 20% वधी आहे। जुलाई 2020 में करंट अकाउंट में $424 मिलियन वाधू जमा थियण सां सूरतहाल कंट्रोल में अची वई। हर क़िस्म जी सपोर्ट मिलण बावजूदि सिलेक्टेड हुकूमत जी कारकर्दगी लाॻीतो ख़राब रही आहे। एहतसाब जे नाले ते इंतकाम ऐं ओपोज़िशन खे भित सां लॻाए पियो वञे। ओपोज़िशन लीडर ऐं नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। शहबाज़ शरीफ़ चयो त भित सां लॻाइण बावजूदि ओपोज़िशन सरकार लाइ हथु वधायो पर हुकूमत हथु परे करे छॾियो। तब्दीली सरकार 2 सालनि में अवाम जो जीअण हराम करे छॾियो आहे। माण्हू 2 वेलनि जी मानी ऐं पुराणे पाकिस्तान लाइ सिकी रहिया आहिनि। हुकूमत अञा ताईं कंटेनर ते बीठी आहे। हुकुमराननि जो इहो चवणु त NRO न ॾींदासीं, छा इन सां माण्हुनि जो पेट भरिजी वेंदो? वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त शहबाज़ शरीफ़ जिन मसइलनि ते ॻाल्हायो उन्हनि जा ज़िम्मेवार उहे पाण आहिनि। ग़लति हुकुमरानी सबबि ई अवाम खेनि चूंडुनि में रद्द कयो। यहाँ पर ऐसे इलाके मौजूद है औरंगी टाउन में कि जहाँ पे 60 दिन में 1 घंटे के लिए पानी दिया जाता है। उसको हम इसमें डिबेट नहीं करें, आपके गलत है, सही है, ये है, वो है। उस वक्त तक ये मसला हल नहीं होगा और सिंध गवर्नमेंट ने ये तजवीज़ की है कि 150 MGD जो हमारा अब डैम का कैनाल है उसको हम 150 MGD तक करने की सिफारिश दे चुके हैं। आप उनको बात तो करने दें। आप ये तासुर क्यों देना चाहते हैं कि सूबा सिंध के लोगों का हक कराची के ऊपर नहीं है? आप ये क्यों एहसास लोगों में पैदा करवाना चाहते हैं कि सूबा सिंध के किसी और जिले का कोई ऑफिसर कराची में नहीं आ सकता है? ये इंतहाई काबिल मुजम्मत रवैया है और ये अल्ताफ हुसैन की नफरत अंगेज सियासी सोच है जो आज भी इनके जहनों में घुसी हुई है और जिसकी बिना पर ये चाहते हैं कि अल्ताफ हुसैन की सियासत उसकी सूरत ना हो लेकिन इनकी सूरतों में इस शहर और सूबे में पलती फूलती रहे। ये हम किसी सूरत में नहीं होने देंगे। सिंध असम्बली में क्यामाड़ी ज़िले जे क़याम ऐं कराची में पीअण जे पाणी जी संगीन खोड़ ख़िलाफ़ ओपोज़िशन जो एहतजाज। फंक्शनल लीग मुतहिदा पाकिस्तान ऐं PTI मेंबर्स जो गोड़। स्पीकर जी डाइस जो घेराव करण बाद नारेबाज़ी। मुतहिदा MPA ख्वाजा इज़हारुल हसन चयो आहे त अॻूणे IG कलीम इमाम जे दौर में सिंध जे ॿियनि ज़िलनि मां 29 क्रिमिनल पुलिस ऑफिसर्स खे घुराए कराची में मुक़ररु कयो वियो। कराची में नौकरियुनि ते मक़ामी नौजवाननि जो हक़ आहे। वॾे वज़ीर ॾाढो मसइलो उथारियो पर अञा ताईं हल न थियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त ऐवान में नफ़रत वारी ॿोली इस्तेमालु कई वई आहे। पीपल्स पार्टी ज़हरीली सियासत खे रद्द करे थी। सूबे अंदरि समूरनि शहरनि खे हक़ हासिल आहे त उहे कहिड़े बि ज़िले में रही सघनि। नफ़रत जी बुनियाद ते माण्हुनि खे विरहाइणु बंदि कयो वञे।
सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख केतिरनि कोशिशुनि बावजूद नैब जी पकड़ खां बची न सघियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां सरकारी ज़मीन जे गैर क़ानूनी अलाटमेंट केस में ज़मानत रद्द थियण ख़िलाफ़ साॻे ॾींहुं दाख़िल थियल अपील ते ॿुधणी करण खां इनकार बाद नैब जी टीम रोशन शेख खे गिरफ़्तार करे वरितो। साॻे केस में ज़मानत रद्द थियण ते कराची जो अॻूणो एडमिनिस्ट्रेटर लाला फज़ल रहमान ऐं अॻूणो डायरेक्टर लैंड वसीम गिरफ़्तार। जवाबदार सुहेल यार ख़ान वज वठी अदालती अहाते मां फ़रार। ने प्रोसिक्यूटर चयो आहे त रोशन अली शेख ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कयो आहे। KMC ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू जी मिली भगत सां ज़बरखाने जी 265 एकड़ ज़मीन गैर क़ानूनी तौर अलाट कई वई। सिंध हाई कोर्ट लिखत में जारी थियल फ़ैसिले में चयो आहे त रोशन अली शेख ऐं फज़ल रहमान उहिदनि जो ग़लति इस्तेमालु कयो। वाइट कॉलर क्राइम में हर शइ जो गहराई सां जाइज़ो वरितो वेंदो आहे। वाइट कॉलर क्राइम में हिकु मुकमल नेटवर्क मुलविस हूंदो आहे। सदर, वज़ीर आज़म, चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खाते मुंहिंजे ख़तनि जा जवाब नाहिनि ॾिना। कराची जो रुख़सत थींदड़ मेयर वसीम अख्तर तपी बाहि थी वियो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वसीम अख्तर पंहिंजा ख़त फाड़ींदे चयो आहे त आउं 3 करोड़ वोटनि जो मैंडेट खणी आयो आहियां। वॾे वज़ीर मुराद अली शाह खां वधीक मैंडेट मूंखे मिलियल आहे, पोइ बि मुंहिंजी ॻाल्हि नथी ॿुधी वञे। सिंध हुकूमत कराची खे तबाह करणु ऐं शहर में रुॻो फुरलुट करणु घुरे थी। पहिरीं लाड़काणो, सेवण ऐं दादू खे तबाह कयो वियो, हाणे शहरनि खे तबाह कयो पियो वञे। सिंध में चौथे ॾींहुं बि तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसाति। कराची जे लांढी, क़ायदाबाद, गुलशन हदीद ऐं भरपासे में गजगोड़ सां बरसाति बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मीरपुर ख़ास, मटियारी, टंडो मोहम्मद ख़ान, थरपाकर ऐं बदीन ज़िले जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ हवा सां वसकारो। घारो, मीरपुर साकरो, जाती, सिंधड़ी, टंडोजाम, निंदो, मीरवा घोचाणी, सामारो, शेख भिरकियो ऐं ॿियनि शहरनि में गजगोड़ सां बरसाति दौरान बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डावाडोल। तेज़ वसकारे सबबि बरसाती पाणी रस्तनि ऐं घिटियुनि में भीजी वियो। हाणे इंडस्ट्री ऐं औकाफ़ खाते बदिरां तालीम खातो मदरसनि जी रजिस्ट्रेशन कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपिक्स कमेटी जे इजलास दौरान सिंध में समूरनि मदरसनि खे तालीमी इदारनि तौरु रजिस्टर करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर चयो आहे त मदरसनि जो मुफ़्त तालीम मुहैया करण में अहम किरदारु आहे। सिंध में हिन वक़्तु 8195 मदरसा ऐं इमाम बारगाहूं आहिनि। इजलास में वॾे वज़ीर स्ट्रीट क्राइम जे ख़ात्मे लाइ नओं कानून ठहण ताईं मौजूदा कानून तहत क्राइम केसिस हलाइण जी हिदायत कंदे चयो त रुॻो कानून ठाहिणु काफ़ी न आहे, उन ते अमल बि ज़रूरी आहे। केसिस कमज़ोर हुजण सबबि ॿोहारी आज़ादु थी वेंदा आहिनि। अहिड़ा केसिस ठाहे वञनि जो जवाबदारनि जी सज़ा यकीनी बणिजी वञे। पुलिस खे बि चालान बहितर नमूने ठाहिण जी हिदायत। इजलास में स्ट्रीट क्राइम केसिस ते ॿुधणी लाइ अलॻि जज मुक़ररु करण बाबति सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कराची कमेटी ख़िलाफ़ मुज़ाहिरा, मोरो, ठुल, नसीराबाद, चरभागो, टिगड़ी ऐं ॿियनि शहरनि में क़ौमी अवामी तहरीक सॾ ते रैलीज़ बाद मुज़ाहिरा कया विया। हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड कयल मुज़ाहिरीन तरफ़ां कराची कमेटी नामंज़ूर जा नारा। मुज़ाहिरनि खे ख़िताब दौरान अॻवाननि चयो त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जी कमेटी कराची खे सिंध खां धार करण वारी साज़िश जो हिसो आहे। पीपल्स पार्टी हुकूमत दॿाउ में अची सिंध जे अवाम जी उमीदुनि जी लताड़ कई आहे। सिंध जो अवाम बिटे निज़ाम जीअं कराची कमेटी खे बि नाकाम बणाए छॾींदो। सिंध जी वहदत ख़िलाफ़ साज़िशूं सदाईं नाकाम थियूं आहिनि ऐं हाणे बि नाकाम थी वेंदियूं। JUI अॻवान राशिद महमूद सूमरो चयो त सिंध खे विरहाइण वारी साज़िश तहत पहिरें मरहले में कराची कमेटी ठाही वई, ॿिए मरहले में कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वेंदो ऐं टें मरहले में कराची खे सिंध खां धार करे सामूंडी पटी खे आलमी ताक़तुनि हवाले कयो वेंदो। मुराद अली शाह चयो त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, असां चऊं था मरसूं मरसूं कराची न ॾेसूं। PTI MNA आमिर लियाकत क्यामाड़ी ज़िले जे क़याम वारे सिंध काबीना जे फ़ैसिले खे अदालत में चैलेंज करे छॾियो। सिंध हाई कोर्ट में ओलह ज़िले खे विरहाए क्यामाड़ी ज़िले जो क़याम गैर आइनी करार ॾियण लाइ दरख़्वास्त दाख़िल। आमिर लियाकत मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त क्यामाड़ी ज़िले जो क़याम मौलाना फज़ल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान खे मुक़ररु करण वारे मनसूबे जो हिसो आहे। मकानी इदारा अञा मौजूदु आहिनि, पर सिंध हुकूमत फ़ैसिले खां अॻु लाॻापियल इदारनि सां मशवरो न कयो
वज़ीर आज़म इमरान ख़ान क्यामाड़ी ज़िले जे क़याम ख़िलाफ़ संदसि दरख़्वास्त जी हिमायत कई आहे। नौशरो फिरोज़ जी स्काप कॉलोनी में हथियारबंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में SSP निसार चन्ना जो भेणीवो ऐं भाणज मारिजी विया। ॿियो भाणज ज़ख़्मी। मक़तूलनि में शहबान ऐं संदसि पुटु बाबर चन्ना शामिल। वाक़े बाद हथियारबंद फ़रार। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थियो। जांच शुरू करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। डॉक्टर माहा जे मुबैना आपघात वारे केस में संदसि दोस्त जुनैद पुलिस आरो पेश। जुनैद बयान ॾींदे चयो त माहा मूंसां शादी करण वारी हुई, मोहबत कंदा हुआसीं पर झेड़ा बि थींदा हुआ। हिकु भेरे झेड़े में माहा जो ॾंदु ऐं मुंहिंजी बांह भॼी पई हुई। जुनैद चयो त माहा हिकु भेरो पिस्टल घुरियो पर खेसि पिस्टल इन करे न ॾिनो त मतां हू मूंखे क़तलु न करे छॾे। आपघात वारे ॾींहुं बि माहा खे फ़ोन कॉल कई पर पोइ ख़बर पई त मसरूफ़ियतुनि जो बहानो बणाए हू कंहिं ॿिए शख़्स सां गॾु हुई। पुलिस जो चवणु आहे त उन चौथे शख़्स जी ॻोल्हा कई पई वञे जंहिं डॉक्टर माहा खे वाक़े वारे ॾींहुं इस्पताल मां पिक कयो हो। जांच दौरान ख़बर पई आहे त माहा इस्पताल मां ड्यूटी ख़तमु करे सिधो घर न वई हुई। 4 कलाकनि ताईं पंहिंजे हिकु दोस्त जे घर में हुई। हथियार रखण वारे केस में गिरफ़्तार साद ऐं ताबिश 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। सिंध में कोरोना वधीक 6 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 172 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 1,28,456 थी वियो। वरी वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग जारी करे छॾिया। गुज़िरियल 24 कलाकनि में 266 मरीज़ सिहतयाब। कराची में 76, हैदराबाद में 9, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट में 8 नवां केस ज़ाहिर। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर जी मुक़ररी नैब खे कंट्रोल करण जी साज़िश करार। इस्लामाबाद हाई कोर्ट में शहज़ाद अकबर जी एहतसाब बाबति ख़ुसूसी मुआविन तौरु मुक़ररी चैलेंज। वकील अमानुल्लाह कंडरानी पंहिंजी दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त नैब ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे ऐं नैब ऑर्डिनेंस तहत कमु करे रहियो आहे। शहज़ाद अकबर जे एहतसाब बाबति ख़ुसूसी मुआविन तौरु मुक़ररी जो मक़सदु नैब खे वज़ीर आज़म ऑफिस मां कंट्रोल करणु आहे। शहज़ाद अकबर शफ़ाफ़ नमूने कमु करण बदिरां पंहिंजे आकाम खे ख़ुशि करण लाइ कमु करे रहियो आहे। दरख़्वास्त में शहज़ाद अकबर जी मुक़ररी कलदम करार ॾियण जी इस्तदा। एंटी करप्शन खाते जी टीम कराची डेवलपमेंट अथॉरिटी जे ऑफिस ते छापो हणी सरकारी ज़मीननि जे मुबैना गैर क़ानूनी अलाटमेंट जे हवाले सां अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। टीम जे छापे दौरान KDA अमले में थरथलो। एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर तारिक चांडियो चयो आहे त KDA जे ऑफिस अंदरि PD ऐं LDRP में रिकॉर्ड जी जांच पड़ताल कई वई। सरकारी ज़मीननि जे गैर क़ानूनी अलाटमेंट ऐं रिकॉर्ड में वॾे पैमाने ते हेराफेरी जूं शिकायतूं मिलण बाद मामले जी जांच शुरू कई वई आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। खुराक खाते जी कणक में मुबैना गोभियुनि वारे केस में अॻभराई। नैब सखर सरकारी कणक में गोभियूं हणण जे इल्ज़ाम में वधीक हिकु फ्लोर मिल्स मालिक प्रदीप कुमार खे गिरफ़्तार कयो वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त फ्लोर मिल्स मालिक प्रदीप कुमार मथां 20 करोड़ रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। हुन सरकारी कणक ख़रीद करण खां पोइ रक़म जमा न कराई हुई। सखर जी एहतसाब अदालत फ्लोर मिल्स मालिक प्रदीप कुमार खे 15 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते नैब हवाले करे छॾियो। असांजे तरफ़ मोकल थी मता थिए त असांजे तरफ़ कोई ज़बरदस्ती थी न वेंदे मुस्लमान थींदे पंहिंजी ख़ुशी सां अमा हाणे बीठी आहे पाण पुछा करे असां हाणे छा करे सघूं। अदा वरी तव्हां पुछा न वठे वालिदैन जेके चवनि था वारिस आहिनि त उहे चवनि था कि ज़बरदस्ती मज़हब मटाए। न मां पाण रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो। तव्हांजो नालो छा हुयो पहिरियां? सिमरन। हींअर तव्हांजो नालो छा आहे? आयशा। डहर की जी अदालत मुसलमान थियण बाद पसंद जी शादी कंदड़ नारी सिमरन उर्फ आयशा खे मुड़ुस सां गॾु रहण जी इजाज़त ॾेई छॾी। पुलिस इंतिहाई सख़्त सिक्योरिटी में नारी खे अदालत आरो पेश कयो। नारी अदालत में बयान ॾिनो त हुन रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूलण बाद शकील कोरी सां पसंद जी शादी कई आहे। वारसनि तरफ़ां खेसि हिरासां कयो पियो वञे ऐं पुलिस बि तंग करे रही आहे। अदालत बयान रिकॉर्ड थियण बाद नारी खे मुड़ुस हवाले करे छॾियो। सिमरन कुमारी जे वारसनि जो अदालत ॿाहिरियां एहतजाज। हिंदू बिरादरी जे माण्हुनि दायो आहे त संदन न्याणियुनि जूं ज़बरदस्ती मज़हब तब्दील करे शादियूं करायूं वञनि।
हिते हिंदू बिरादरी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। गाड़ो शहर में नौजवान के कपड़न का आजो करे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। वीडियो वायरल। मुतासिर नौजवान शबीर जुनेजो के रसन सां ॿधी तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाइण वारे वाक़े जो SSP छठो नोटिस वरितो। पुलिस ज़रिए जो चवणु आहे त हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।